को दास्तानो को शे ना पतल जी सेफ्टी किट ना जो डायरेक्ट जो प्रोटोकॉल होंदा के भी जो आपदा वारन जो फॉलो कोन थो करे ऐं प्राइवेट माण्हू लगे पियो ॿियो कुझु कोन्हे पंहिंजी ज़िंदगी सां खेॾे पियो ई हेस्को वारनि जी न आई ॾिसो ये हमरा ख़तरनाक जो 11,000 वोल्टेज जी मथां तार अचे पई उनखे पंहिंजे ई हथनि सां ये ॾिसो तव्हां बार बार झले पियो ऐं उनखे सेट करण जी कोशिशि पियो करे उहो जंपर टुटल आहे इनखे लॻाइण जे चकर में ये पंहिंजी जान सां खेॾे पियो पर ख़ुदा न ख़ासिता हिन कुझु थी वियो इन जो ज़िम्मेवार केरु आहे इंतज़ामिया सुधी बि आहे हितां लाइनमैन बीठो आहे मुंहिंजे ख़्याल में हिन जो नालो कुझु आहे दोस्त चङी तरह सुञाणा हूंदा बहरहाल परे आहे मूंखे लॻे इहो पियो पर हाणे इहो प्राइवेट माण्हू जे कमु कनि पिया असां पहिरीं बि ॾिसी चुका आहियूं अहिड़ा हादसा थी चुका आहिनि हिते कई सारा माज़ी में इन ग़लतियुनि कोताहियुनि जे चकर में कई वीचारा जेके आहिनि ग़रीब माण्हू जेके 8-9 हज़ार रुपए महीने ते कमु कंदा आहिनि उहे पंहिंजी जानूं पेश करे चुका आहिनि पर हिननि खे हाणे छा चइजे उहो ग़रीब जेको मज़दूरी पियो करे पंहिंजी उनखे को बि सेफ्टी किट बि न आहे पतल हितां लाइन में न आहे मुंहिंजे ख़्याल में नज़र नथो अचे हाणे ॾिसो हीअ हथनि सां जले पियो ऐं मथे चढ़ी वियो आहे हिनखे एतिरी अकल कोन आहे त मथे जेको आहे हाई वोल्टेज तारूं वञनि पियूं ख़ुदा न ख़ासिता अगरि कुझु बि उणी बि का ग़लती कोताही थी वई त हीअ पंहिंजी जेको आहे जान ज़ाया करे छॾींदो उहो बि कम खे खयों बीठो आहे हाणे इंतज़ामिया छा थी करे छा नथी करे उहो उन्हनि जे मथे छॾींदा बहरहाल इहा थिए ग़लति पियो को दास्तानो को शइ न आहे पतल जी सेफ्टी किट न आहे जेको डायरेक्ट जेके प्रोटोकॉल हूंदा आहिनि के बि जेको आपदा वारनि जो ई फॉलो कोन थो करे ऐं प्राइवेट माण्हू लॻे पियो ॿियो कुझु कोन्हे पंहिंजी ज़िंदगी सां खेॾे पियो